सिंध जो कच्चो धाड़ेल राज खां सरेंडर ताईं। सिंध जो कच्चो एक अहिड़ो इलाक़ो आहे जिते ॾहाकनि ताईं बंदूक जी ॿोली हलंदी रही, जिते रियासत जी गिरफ़्त कमज़ोर ऐं धाड़ेलनि जो राज मज़बूत रहियो। जेल टुटण जा वाक़िया, अगवा बिराए भुंग, क़बीलाई झेड़ा ऐं हाणे सरेंडर ऐं ड्रोन ऑपरेशन जूं ख़बरूं। अॼु हिन ख़ासि रिपोर्ट में असीं 1986 जे सखर जेल जे टुटण खां वठी दुबर वाक़िए ऐं 2005 में ख़ैरपुर कोर्ट मां ख़तरनाक क़ैदियुनि जे फ़रार थियण ताईं अहम वाक़िअनि जो जाइज़ो वठंदासीं ऐं ॾिसंदासीं त धाड़ेलनि जे पैदा थियण खां सरेंडर ताईं ही कहाणी कहिड़ी रीति अॻिते वधी। जनरल ज़िया जे मार्शला ऐं कचे में धाड़ेलनि जो उभार। 1977 में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी चूंडियल हुकूमत जो तख़्तो ऊंधो करे मुल्क में मार्शला लागू कई वई। जनरल ज़ियाउल हक़ इक़्तिदार संभाले वरितो। सिंध में जमहूरियत जी बहाली लाइ MRD तहरीक हली। उन सियासी छिकताण वारे दौर में शिकारपुर, कशमोर, घोटकी, सखर, खैरपुर, दादू, जेकमबाद ऐं ॿियनि शहरनि तोड़े कचे वारनि इलाक़नि में हथियारनि ऐं मंशात जो विकिरो वधियो। अफ़गान जंग खां पोइ किलाशनकोफ आम थी वई। उन ई दौर में धाड़ेलनि जा नवां नाला साम्हूं आया। परू चांडियो, अली गौहर चांडियो, नादिर जसकाणी, शानू पठान, सदोरो शेख उर्फ कश्मीर खान, कमांडो शेख, वज़ीर खुश्क, सादिक गडाणी, इब्राहिम संदीलो, अली धोंदू, मूसो लोलाई, लाइक चांडियो, कादरी चाचड़, कादू सुरगाणी, ख़याली खोसो, अनु ब्रह्माणी, कुराड़ो चांडियो, यूसुफ राजड़ उर्फ राकेट लांचर, कादू नुहाणी, कादू मकरानी, साधू नारेजो, परू कल्होड़ो, नांग मारफाणी, काबुल चाचड़, बकादार शाह, ग़ुलामू चांडियो, मुबीन नारेजो, यूसुफ राजड़ उर्फ राकेट लांचर, मेजर खोसो ऐं ॿिया केतिराई। कचे में अगवा, फुर ऐं पुलिस मुक़ाबला रोज़ जो मामूल बणिजी विया। सिजरथे खां पोइ रोड रस्ता वीरान नज़र अचण लॻा। मुसाफ़िर गाॾियुनि जे तहफ़ुज़ लाइ कॉन्वॉय सिस्टम शुरू कयो वियो। 23 मार्च 1986 में सखर जेल टुटण जो वाक़ियो पेश अचे थो। सखर सेंट्रल जेल ते हमले जे नतीजे में फांसी घाट अंदरि क़ैद कयल 34 ख़तरनाक कैदी फ़रार थी वञनि था। फ़रार थियल कैदियुनि में बदनाम धाड़ेल रहमान मारफाणी, वज़ीर खुश्क, सदोरो शेख ऐं ॿिया शामिल हुजनि था। हीउ वाक़ियो रुॻो जेल टोड़ण जो वाक़ियो न हो, ही कचे में ॾोहारी नेटवर्क लाइ नई ज़िंदगी हुई। उनखां पोइ सिंध में अगवा बिराए भुंग जा वाक़िया वधी विया। साॻे साल 1986 में दुबर कलर ॻोठ भरिसां कैदियुनि खे खणी वेंदड़ जेल गाॾी ते हथियारबंदनि जो हमिलो थियो। 27 ख़तरनाक कैदी आज़ादु कराया विया। उन्हनि ख़तरनाक कैदियुनि में बदनाम धाड़ेल, अज़ीम सुड, मोहम्मदो सुड, कादरी चाचड़ ऐं ॿिया शामिल हुआ। इहो वाज़े थियो त जेल खां ॿाहिरि बि रियासत जी गिरफ़्त कमज़ोर हुई। 1996 में डिस्ट्रिक्ट जेल सखर जी बैरक खे खाट हणी 5 ख़तरनाक कैदी फ़रार थी विया। उन वाक़े साबित कयो त मसइलो रुॻो ॿाहिरि जो न, पर जेल जो अंदरियों निज़ाम बि कमज़ोर हो। 2005 में ख़ैरपुर कोर्ट में हाज़िरी दौरान पुलिस जी मौजूदगी में हथियारबंद धाड़ेलनि जे जथे हादू जोणेजो, बंगुल मीर बहार ऐं अमीर शाह जहिड़नि बदनाम ऐं ख़तरनाक कैदी धाड़ेलनि खे आज़ादु कराए वरितो। अहिड़े क़िस्म जा वाक़िया माण्हुनि में ख़ौफ़ वधाईंदा रहिया। 2000 खां पोइ नई सदी में मोबाइल फ़ोन ऐं मुनज़म नेटवर्क साम्हूं आयो। सुल्तोशर, जानू उंडड़, बख्तोशर, सनूशर ऐं राहिब शर जहिड़ा नाला ख़बरुनि जी ज़ीनत बणिजंदा रहिया। कश्मीर खां वठी पंजाब जे रहीमयार ख़ान ज़िले ताईं कचे जो सॼो इलाइक़ो नो गो एरिया बणिजी वियो। अगवा बिराए भुंग वॾो धंधो बणिजी वियो। 2025 ऐं 2026 जे हलंदड़ साल में सिंध हुकूमत हिकु तरफ़ ड्रोन ऑपरेशन त ॿिए तरफ़ सरेंडर पॉलिसी मुतारिफ़ कराई। केतिरनि धाड़ेलनि हथियार फिटा करे पुलिस अॻियां पेश थियण जो ऐलान कयो, पर सवाल अञा बि मौजूदु आहे। छा रुॻो ऑपरेशन ऐं सरेंडर पॉलिसी सां मसइलो ख़तमु थींदो? सिंध जे कचे जी कहाणी रुॻो धाड़ेलनि जी कहाणी न आहे। हीअ रियासत, सियासत ऐं समाज जे गॾियल नाकामियुनि जो अक्स आहे। जेकॾहिं कचे में तालीम ईंदी, रोज़गार ईंदो, ज़मीनी तकरार हल थींदा ऐं सियासी मुदाख़लत बंदि थींदी, त शायदि बंदूक बदिरां किताब नज़र ईंदो।